अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश वइज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलाह वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम यunfiqun वल्लज़ीन इज़ा असाबहुमुल बग़यु हुम यंतसिरून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवें सिपारे सूरत शूरा जो चंद आयत अवांजे सामूं तिलावत कई वई। इन आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वसफ़ूं बयान फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयान फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी। कबीरा गुनाहन कड़ा हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरें नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराकु बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइणु इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाए जेकॾहिं कंहिंजा गुनाह ज़मीन ऐं आसमान जेतिरा हूंदा मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि। जियां मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो मानी कच्ची पकी पचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाॼी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई इस्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो।
औलाद जी सही नमूने से तरबियत न कई, घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही न कई। शरीफ मुक्स पंज ज़ाल जी या ग़लती भी बर्दाश्त करे वींदो, पर जेकर ज़ाल मुक्स जी मोहब्बत में मुक्स जे पी सौरे के शरीक कयो, मुक्स जी भाउ ॾेर खे शरीक कई, या एडी अजीम गलती है जो गैरतमंद मुक्स पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती कॾहिं भी बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह ताला त सब खां वधीक गैरतमंद आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरो तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबल ऐं पहाड़नि जेतिरा तव्हां जा गुनाह हुजनि, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदोसांव, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिद मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो। मस्जिद मुंहिंजो घर आहे, मुंहिंजे घर में मूंखां घुरिजो, ॿिए खां न घुरिजो। बाबा उताक हुजे मेतले साहब जी, बंगलो हुजे मेतले साहब जो, मेहमान हुजे मेतले साहब जो, ऐं वो मेतले साहब जो मेहमान मेतले साहब जे उताक में वेही वरी कंहिं अब्बासी खे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चांहि तूं प्यार। ॿुधायो हिन मेतले साहब खे का वरी ईंदी की न ईंदी? अड़े ज़ालिमा उताक मुंहिंजी बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजी उताक में वेही ॿियनि खे तो मानीअ जो चवी, ॿियनि खे तो चांहि जो चवी। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे उताक मां, ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजांइ। इन मेतले साहब खे एॾी गैरत थी अचे जो हिन जी उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, हिन जी गैरत बर्दाश्त नथी करे सघे त अल्लाह त मेतलनि खां बि वधीक गैरत वारो आहे। त जेको रब जे घर मस्जिद में वेही करे रब खे सॾु न करे ऐं चवे या रसूल अल्लाह तूं मदद कर, या अली तूं मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे पार ते बेट जा बेटा ई तूं सगाई कजां। सेवण वारा साईं मां तुंहिंजो स्वाली, तूं अल्लाह जो स्वाली। रब खे बि का वणींदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर मस्जिद में वेही करे मुंहिंजे नबीअ ऐं रसूलनि खे तो सॾ करे, मुंहिंजे दोस्तनि ऐं वलीअनि खे तो सॾ करे। अड़े ज़ालिम छा मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां। मस्जिद पंहिंजी जाते पर फरमाईंदो आहे आसमान भी मुंहिंजो आहे, ज़मीन भी मुंहिंजी आहे। उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी, मुंहिंजे आसमान ऐं मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञ। तोखे कोई हक़ न आहे जो मुंहिंजे आसमान जे छत जे हेठां मुंहिंजे ज़मीन जे मथां तूं ज़िंदगी गुज़ार। तो जहिड़ो किनो इंसान हिन काइनात में न आहे जो तो मां रब जी गैरत खे चैलेंज ॾिनी आहे। अॼु रोड ते का मस्जिद में नमाज था पढ़ूं त आॾो भित ते कतार लॻी पई, या अल्लाह मदद, या रसूल अल्लाह मदद, या अली मदद, या फातिमा मदद, या हसन मदद, या हुसैन मदद, या गौसी आज़म दस्तगीर मदद। आहे छा? छा ये सभु अल्लाह आहिनि जा? तुंहिंजी घरवारी तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घरवारी जे साम्हूं ॿी कंहिं माईअ खे चई त मूंखे पाणी तूं प्यार, मुंहिंजा लटा तूं खणी आ,
मुझे ला मानी तू खणिया बुधायो ज़ाल के कावड़ ईंदी कि नहीं वसो जेस त डंडो हिकड़ो हाणे मुख सके कंदव मां इन घर जी मालिकाणी आ तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो मानीअ जो चढ़ी ज़ाल खे एॾी गैरत थी अचे जो मुक्स जी मोहब्बत में पहाड़ खे बर्दाश्त नथी करे सघे निरान ऐं ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे सघे त अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे नानो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद रफ़मा तो मसाज रगुल को भी तव्हांखे वधीक वेझो आहे उदऊनी अस्तजिब लकुम जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे ॿिया सॾ कयो अॼु वाइदो कयो त घुरंदासीं रब जी ज़ात मदद अलाह खां पुकार बि रब वलियनि खे सभु मञूं था नी जेके वलियनि खे मञूं था हथ मथे खणो वलियनि खे मञूं था त वलियनि जी ॻाल्हि बि मञो हिकिड़ो पुट आहे बाबे जे हथनि खे त चुमियूं थो ॾे अचे थो त ॿिए खे बिटा बिटा भाकुर बि पाए पियो उनजे अखियुनि खे बोसाजे बाबे खे ज़ोर बि ॾे पर पीउ चएसि पुट पाणी त प्यार चई बाबा पाणी वञी पाण पियो इहो असां खां कमु न थींदो इहो पुट पीउ जो फर्मा बरदार आहे या न फर्मा बरदार हुआ जेको पीउ जी ॻाल्हि मञे वलियनि जो फर्मा बरदार हुआ जेको वलियनि जी ॻाल्हि खे मञे बेटा ईसा फरमायो वदहू ला शरीक लहू चओ चवंदो आ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तरकुम पा तो बसंदी तस्बीह पढ़ी सा पुजा पिरन संदी ॻाल्हि थी साईं असां रोहंडा नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुना त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाहि तो आॾो ई न अचे बेटा ई साहब त क़ुरान ऐं हदीस जो वॾो ॼाणो चोटीअ जो आलिम हुयो तंहिंजे करे त बेटा ई साहब फरमायो जे भाया तो बैत से आयतूं आहिनि ये बैत न अथव ये आयतूं अथव क़ुरान हदीस जी तशरीह हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे बिस्मिल्लाह जी माना न अचे ला इलाहा इल्लल्लाह जी माना न अचे कुलु अल्लाह जी माना न अचे जेको न नमाज़ पढ़े न क़ुरान जी तिलावत तव्हां ॿुधायो त भिटाई साहब जो वारिस इहो या भिटाई साहब जा वारिस ही आलिम ही तालिब ही तौहीद परस्त देवबंदी भिटाई साहब जा वारिस आहिनि के मां तो हुते तंबूरा चौंक ते बि भिटशिया जे जलसे में भिटाई साहब जी तर्जमानी कंदे फर्म चयो मैं भिटाई साहब चयो हुआ है कांदा हबीब सा मोहब मिठा मनठार सिद्दीक सादिक सिद्दीक जो सरदार है सरदार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादर पंहिंजे कुर्बसी कया अलीअसी इकरार ज़मरूदी जिनसार हसन मीर हुसैन अॼु भिटाई साहब जा जेके वारिस बणा वेठा आहिनि हक़ लतीफ़ जिए लतीफ़ इहो भिटाई साहब जो शेर उते दरगाह ते लिखियल हुयो इहो चाकूअ सां कटे न नमाज़ न क़ुरान जी तिलावत सॼो ॾींहुं भंग तव्हां ॿुधायो त भिटाई साहब जा वारिस इहे या ई साहब जा ग़ुलाम
ही आलिम ही तालिब बेटा हिसाब जा वारस आहिनि हरू भरू भेणा बुजुर्गनि जे ॻिचे में अची पिया सेवण वारो कलंदर शहबाज चोटीअ जो आलिम हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मरवंद कुरान जो हाफ़िज़ उन जा फारसी किताब कंडियारो लाइब्रेरी में उन जो पहिरियों ख़लीफ़ो अथव मुरीद लकी शाह सदर वो भी चोटी जो आलिम है मूंखे पंहिंजो उस्ताद जो त हिन जा किताब मिलंदी त वठी भेणा ही सॼो साल भंग चर्च न निमाज़ न क़ुरान जी तिलावत हाणे सेवण जे मेले ते बसियूं भरे था वञनि 2000 पुलिस वारा उते मेले जी हिफ़ाज़त जे लाइ मुक़ररु 2000 पुलिस मेलाइन जी हिफ़ाज़त सॼो ॾींहुं धमाल न निमाज़ न क़ुरान जी तिलावत ॿुधायो कलंदर शहबाज हिन वक़्तु हुजे हा त हिन जे मुंहं ते दांगी मले आया सॼो साल न निमाज़ न क़ुरान जी तिलावत भंग चर्स बेहयाई बुछड़ाई बस 15 शबान ते उते हाज़िरी भरायो श्रीवण जे मेले ते साईं बस हाणे तोखे पारत थई सॼे साल जूं निमाज़ूं बि तुंहिंजे हवाले ते रोज़ा बि तुंहिंजे हवाले ते असां हिकिड़ी बि निमाज़ न पढ़ी आहे रोज़ो न रखियो आहे सॼो साल भंग जा कूंडा पीता हाणे तोखे पारत थी इनखे तव्हां कलंदर शहबाज जो मुरीद चवंदो सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि त कुरान मजीद जो हाफ़िज़ हुयो हाफ़िज़ अब्दुल वहाब फारूकी उन जी निस्बत हुई वॾो चोटी जो मदरसो हलाईंदो दरवाज़ा शरीफ़ में उन जो जनाज़ो भी मदरसे मां निकितो सचल त चवंदो जो चओ यारानू नहीं मनेदा मुफ़लिस ते मफ़ूल रहेंदा मैं तर्क तना को कर दी यार दी घड़ोली भर दी काला कनू में डर दी सचल त चवंदो हाफ़िज़ हाफ़िज़ कॾहिं न थी वे मरते मरते जीवे सचल चवंदो जेको नबी से जे यारनि जो दुश्मन आहे क़ुरान नसीब कोन थींदुसि पाकिस्तान त पंहिंजी जाइ ते पर ईरान जी कुंड कुर्छ तव्हां तलाश कयो हिकिड़ो बि हाफ़िज़ अबू बकर उमर उस्मान जो दुश्मन तव्हांखे हाफ़िज़ न मिलंदो ॻाल्हि सची में कर दी यार दी घड़ोली भर दी हिकला कनू में डर दी हाणे मां तव्हां खां पुछां थो त सचल जा वारिस साहबा जा ग़ुलाम ये आलिम ये तालिब कुरान वारा देवबंदी मुवहिद या हू सूफ़ी जेके चवनि हक़ मौजूद मां त बरेली हज़रात खे बि चवंदो आहियां कंबर वारे साईं जे मुरीदनि खे बि चवंदो आहियां त महबूबे ज़ुबानी सां तव्हांजो वास्तो करो हू त हंबली हो सऊदी अरब में हंबली आहिनि हंबली माना कट्टावाद अञा असां देवबंदी कुझु घटि हूं असां खां वधीक वाद तव्हां त वहाबिन खे गारियूं पिया ॾियो वहाबिन जी गिला पिया कयो वरी महबूबे सुबानी जो नालो पिया खणो हज़रत महबूबे सुबानी त वहाबिन जो बाबो हो हुन जो गुनियत तालिबीन तफ़सील जीलानी किताब त पढ़ी ॾिसो महबूबे ज़ुबानी त पंहिंजे पुट खे वसीयत कई या बुनैया ला तदउ मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटरा मां तोखे पारत थो कयां त ॾुख में मुसीबत में मूंखे न सॾिजां मुंहिंजे अल्लाह खे सॾिजां तुंहिंजी मां कोन ॿुधंदुसि अल्लाह ॿुधंदुई या बुनैया ला तर्जुमन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटरा मां तोखे पारत थो कयां तो उम्मीद यासरो मुँह में न कजा उम्मीद यासरो मुझे अल्लाह में कजा तुझो उम्मीदूं मां पूरियूं कोन कंदुसि तुझो उम्मीदूं मुझो अल्लाह पूरियूं कंदुई या बुनैया ला तख़फ अहदन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटरा मां तोखे पारत थो कयां त डिॼजां सिर्फ़ु रब जी ज़ात खां छो त तुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक हिकिड़ो अल्लाह आहे बाक़ी कंहिंजे हथ में भी तुझो नफ़ो नुक़सान कोन्हे को
हाँ मां तव्हां खां पुछां थो ये असांजा बरेली हज़रात बिदअती हज़रात इन्हनि जो हज़रत महबूब सुभानी गौसे रब्बानी सां वास्तो आहे? हू त वहाबिन जो बाबो। बुजुर्गनि खे मञो था त उन्हनि जे कौल खे बि त मञो। मक्की साहब खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो हरम शरीफ़ में, साईं बरेलियुनि जो भला कहिड़ो अक़ीदो शिरक वारो? त मौलाना मक्की साहब फरमा भला कहिड़ो उन्हनि जो अक़ीदो तौहीद वारो आहे? उन्हनि वीचारनि जा त सभु अक़ीदा शिरक वारा आहिनि। क़बर जे मथां कुबो ठाहिणु इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़बर ते पर रखणु, चादरूं रखणु, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़बर खे सजदा करणु, क़बर जा तवाफ़ करणु, क़बर खे चुमियूं ॾियणु, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़बर जे मथां मेणबतियूं ॿारणु, अगरबतियूं ॿारणु, इहो तौहीद जो अक़ीदो आहे या शिरक जो? क़बर वारे खे पुकारणु तोखे पारत है, माइनि खे वठी वञणु बासूं बासणु, इहो शिरक जो अक़ीदो आहे या तौहीद जो? कहिड़ो अक़ीदो हिननि वीचारनि जो तौहीद वारो आहे? हिननि जा अक़ीदा त सभु शिरक वारा आहिनि। असां दुआ था घुरूं अल्लाह हिननि खे हिदायत करे। केॾी नबी साईं सां मुहबत, केॾा मीलाद जा प्रोग्राम, केॾियूं भलियूं भलियूं नातूं नबी साईं जे शान में पढ़ंदा, पर वे वीचारनि रस्तो वरी शिरक वारो। असां हिननि जा ख़ैर ख़्वाह, हिननि जा दुश्मन न आहियूं। असां चऊं था त भली बरेली ज़ॾायो, कंहिंजा मुरीद बि ज़ॾायो, पर अक़ीदो शिरक वारो न कयो। पंहिंजे बुज़ुर्गनि जो त चयो वठो, पीर दिलबर साईं, साईं कंबर वारे जो टटे भाई आहे, हिकिड़े साईं मिठा साईं जा मुरीद। पीर दिलबर साईं वसीयतनामो लिखियो आहे त मां मरी वञा त मुंहिंजी क़बर पकी न कई, क़बर ते पढ़ाई कुबा न ठाहिजो, पढ़ न रखिजो। पीर दिलबर साईं त वरी कंबर जो हिकिड़ो मौलवी हो, उन चयसि त पहिरीं पिणे जे क़बर तूं त रोज़ो ठारा, पोइ वसीयत कर, माना पाण में विढ़नि। पीर दिलबर साईं त चयो आहे त जतोई वारो ख़ुतबो न पढ़ो जुमे जे ॾींहुं, इहो वहाबी अथव। चयो त अरे बाबा पंहिंजे बुज़ुर्गनि जो त चयो वठो। मुफ्ती अब्दुल रहीम जी तकरीर तव्हां ॿुधो, जलेनि थो त क़बरुनि खे सजदा न कयो, हथ न लायो, क़बरुनि खे चुमियूं न ॾियो, मायूं क़बरुनि ते न वठी वञो, बासूं न बासायो, वहाबी त असां ते खिलायो, ज़लील कयो अथव असांखे। उन पाण वीचारे मरूं अचे। दुआ कयो अल्लाह सम्झ ॾे, असां त दुआ ई घुरी सघूं। मुश्किल कुशा केर, अलाह जो नालो ज़ोर सां वठो साहब। हाजत रवा केर, नज़र ऐं न्याज जे लाइ केर, रुकू ऐं सजदे जे लाइ केर, पुटनि ऐं न्याणियुनि ॾियण वारो केर, इज़त ज़िल्लत जो मालिक केर, मौत हयाती जो मालिक केर, नफ़े नुक़सान जो मालिक केर, आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केर, हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद हर वक़्त सभिनी खे ॾिसण वारो केर, दाता ॾियण वारो केर, दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर, गंज बख़्श खज़ाना बख़्शण वारो केर, मुख़्तार कुल कंहिंजी ज़ात। मुंहिंजे नबी फरमायो, मन कान आख़िर कलामिही ला इलाहा इल्लल्लाहु दख़लल जन्नत। फरमायूं जंहिं मुंहिंजे उम्मती जो आख़िरी वक़्त में अक़ीदो आहे ला इलाहा इल्लल्लाह, अक़ीदो इहो हुजे। ज़रूरी न आहे त ज़ुबान ते लफ़्ज़ अचनि, अची वञनि त भली ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो असांजो जमायती नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितो, एक्सीडेंट थी पियो, वीचारो बेहोश थी वियो, 8 ॾींहं लाड़काणे चांडका इस्पताल में पियो बेहोश। उन बेहोशी वारी हालत में फौत थी वियो। हुनजे ज़ुबान ते त ला इलाहा इल्लल्लाह न आयो, पर मुंहिंजे नबी फरमायो
आखिरी वक्त में उनजो अकीदो हुयो ला इलाहा इल्लल्लाह भली ज़ुबान ते लफ्ज़ न अचन दखलल जन्नह इहो मुंहिंजो उम्मती भी जन्नत में दाखिल थी। दुआ कयो अल्लाह ताला तव्हीं असांखे इन अकीदे ते मारे। बस बाक़ी गुनाहगार हर को आहे ते जेके वेठा आहियूं सभु गुनाहगार आहियूं। हर कंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे। पंहिंजो पाण खे हर को ॼाणे थो त मां केॾो बुज़ुर्ग गुनाह कयूं था। भला का त टेक आहे कंहिंजी टेक अथव? का मौलवी का मुल्ला जो त आसरो कोन अथव नी। का पीर ऐं मुर्शिद जो दिलासो त कोन अथव नी। असांखे त इहो ई आसरो आहे त असांजो रब अरहमुर राहिमीन आहे। असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशाअल्लाह अक़ीदो सही हूंदो रहमतुल लिल आलमीन जे कतार में बीहंदासीं सगाई थी वेंदी। अक़ीदो सही बनाए नबी साईं जे जमात जे नबी साईं जे उम्मत जे कतार में बीहो। 15 ॾींहं जिब्रील न आयो। घणा ॾींहं वही जो सिलसिलो बंदि थी वियो। मके जा मुशरिक नबी साईं खे मेणा पिया ॾियनि त मुहम्मद को अल्लाह नाराज़ थी वियो आहे। उहो जेको जिब्रील पैगाम खणी ईंदो हो अचे ई कोन थो। साईं जन खे ॾाढो ॾुख पियो। रब खां दुआ घुरूं या अल्लाह मूंखे शाइर चयूं काहिन चयूं मजनून चयूं एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो। या अल्लाह मुंहिंजे मथां उठनि जा ओज उछलायूं मूंखे पत्थर हयूं मूंखे एतिरो ॾुख न पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब खे ॾुख पहुतो आहे। जो मुंहिंजा दुश्मन मूंखे मेणा था ॾियनि त मुहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। या अल्लाह मां मुहम्मद खे मेणनि याब न कर। अल्लाह ताला उन ई वक़्त में जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे तसली ॾे वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजे कारल कारल ज़ुल्फनि जो कसम मा वद्दाक रब्बुक वमा क़ला। तोखे छॾियो बि कोन अथमि तोखां नाराज़ बि कोन। सोना मां रब तोखे छॾियो बि कोन्हे तोखां नाराज़ बि कोन। मुंहिंजा महबूब तूं अञा अम्मा जे पेट में हुए तुंहिंजो अबो अब्दुल्ला तोखां जुदा थी वियो पर मां वद्दाक रब्बुक मां तोखे कोन छॾियुमि। तूं 4 सालनि जो हुए तुंहिंजी अम्मा आमिना बि अबवा में जबलनि में तोखां जुदा थी वई पर मां वद्दाक रब्बुक मां कोन छॾियो माए। मुंहिंजा सोना तूं नंढड़ो हुई भुलिजी हलियो ववजदक ज़ालन फहदा। साईं जन नंढड़ा हुया बचपन में। पोइ बैतुल्ला में आया अब्दुल मुत्तलिब अंदर वियो साईं जन ॿाहिरि वेठा। पोइ हलिया विया पंहिंजे मुंहं सां निकिरी। अब्दुल मुत्तलिब जो ॿाहिरि निकितो त साईं जन हुया ई कोन। ॾाढी ॻोल्हा कई सफ़ा मरवो पड़ा ॼाणाई ऐलान कराई पतो ई न पियो। आख़िर बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ी करे अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे या अल्लाह अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी मुहम्मद। या अल्लाह अब्दुल्ला त मूंखां जवानीअ में जुदा थी वियो उनजो यतीम बचड़ो हो मुहम्मद। या अल्लाह मां मुहम्मद खे ॾिसंदोसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। या अल्लाह इन यतीम खे मां ॾिसंदोसि त मुंहिंजी बुख ई लही वेंदी। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो यतीम बचड़ो गुम थी वियो आहे मूंसां तूं मिला। हेॾो अब्दुल मुत्तलिब दुआ थो घुरे ओॾो अबू जहल उठ ते सुवार आहे। साईं जन आॾो वेठा अबू जहल पोयां वेठो आहे। बैतुल्ला जे दरवाज़े ते उठ खे उछाए साईं जन खे लाहे करे अब्दुल मुत्तलिब खे थो चए ओ अब्दुल मुत्तलिब हिन ॿार जी संभाल कर हिन यतीम मुहम्मद जो ख्याल कर। ही मामूली ॿार कोन अथई सम्झ में अचे थो त असांजी सरदारी ख़तम कंदो। सम्झो सुभान
अब्दुल मुत्तलिब चोरे ज़ालिम मुझे ने यतीम सा दुश्मनी न कर, यो सिर्फ तू जो सरदार ना है, यो मोहम्मद मोजो भी सरदार थे, पर सजी कायनात जो यो यतीम सरदार थे। ज़ालिम तो के कड़ी खबर वो मोजो यतीम बचड़ो आ, अञा अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा उस ते हलंदी त ककर मथूं छांव कयूं हलंदास। तो के कड़ी खबर वो मोजो यतीम बचड़ो आ, ये अञा अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा पत्थरन ते हलंदी त पत्थर भी पेरन जे हेठों पशम बणिजी वेंदास। ज़ालिम हिन यतीम सां दुश्मनी न रख, वो मोजो बचड़ो आ, अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा खूह मां पाणी भरींदी त खूह जो पाणी पाण ई मथे थी अचे, हिन जी अम्मा जे कदमनि में पवंदो। तोखे कहिड़ी ख़बर हुई उहो मुंहिंजो यतीम बच्चो आ, अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा जबलनि में बकरियूं चाढ़ींदी हुई त जबलनि जे पत्थर पत्थर मां वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदा हा, बुशरा लकी या आमिना फ़इन्नके क़द हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन। ओ आमिना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आ इहो मामूली बच्चो न आहे, अॻियनि पोयनि सवा लख नबियनि ऐं रसूलनि जो सरदार। अबू जहल पाण तो चए, अब्दुल मुत्तलिब मां उठ थी अचां पियो, मोहम्मद मुस्तफ़ा जबलनि जे घाटी में वेठो हो, जीअं जो मुंहिंजी उठ जी नज़र मोहम्मद ते पई त उठ मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि में वेही रहियो। उठ के उथारिया, उठ उथे ई न, जॾहिं मोहम्मद के उठ ते विहारियमि, पाण आॾो वेठुसि, मोहम्मद के पोयां विहारियमि, उठ उथियो वरी वेही रहियो, वरी उथियो वरी वेही रहियो। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा के आॾो विहारियो आ, तॾहिं उठ हलियो आ। सम्झ में अचे थो त ही यतीम असां सभिनी जी सरदारी ख़तमु कंदो। अल्लाह ताला नबी से के वो थोरो तो याद ॾियाराए, ववजदक ज़ाल्लल फ़ादा, ओ मुंहिंजा महबूब तू नंढड़ो हुए, भुलिजी जबलनि में हलियो वें, जीअं मूसा के फिरौन जे घर में मां पालियो, ईअं वक़्त जो फिरौन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला जे दरवाज़े ते पियो पहुचाए, इहो बि मुंहिंजो तो ते थोरो अथई। सोना उन वक़्त में तोखे कोन छॾियुमि त हाणे तोखे कीअं छॾींदुसि। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, मुंहिंजा महबूब मां रब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी पवंदी। साहबा फरमाईंदा असांखे कॾहिं बि एतिरी ख़ुशी न थी जेतिरी इन वक़्त में ख़ुशी थी जॾहिं आयतूं नाज़िल थियूं। नबी से भी मुस्कुराए करे फरमायो, मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे, हुनखे 10 पुट हुजनि, पोइ 10 ई जेल में हुजनि, पोइ 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो ॾिंगो पुटु जेल में हुजे, अञा ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? न चवंदो त भली इहो जेल में वेठो हुजे। ॾिंगो पुटु वरी कुदरतनि पीउ मां खे वणंदो अथव, पासो बि ॾिंगे जो वठंदा। ज़ाल खे चवंदो या दोरी बि विकण, या मैं भी जेका मांगे वारे वटो मिली है या भी ॾींदुसि, इहो प्लाट भी गिरवी ॾींदुसि, ज़मीन भी विकिणंदुसि, जेसि ताईं इहो ॾिंगो पुटु जेल मां आज़ाद थी घर न ईंदो तेसि ताईं मां सुकून सां न वेहंदुसि। नबी साईं फरमा अना लकुम वालिदुन, ओ मुंहिंजा उम्मतियो, मां मोहम्मद भी तव्हांजे लाइ ई आया जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। पर मां त चवंदो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी आहे। नबी साईं फरमा मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो बि मुंहिंजो कलमे पढ़ण वारो मुवहिद उम्मती बाहि में हूंदो, मां राज़ी कोन थींदुसि जेसि ताईं उहो बि बाहि मां निकिरी वञी जन्नत में न। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। अल्हम्दुलिल्लाह असां हक़ ते आहियूं, सच ते यकीन कयो त असां क़ुरान ऐं सुन्नत वारे रस्ते ते आहियूं।
असा मोहम्मद मुस्तफ़ा साहबा वारे रस्ते ते हूं, यकीन कयो असा हक ते हूं। शक तो कोन अथव नी, जेकर शक कयो त होॾे दरगाह ते बि लखे माण्हू था अचनि, अलाए उहे हक ते अलाए असां हक ते। जेकर शक कयो त सेवंग जे मेले ते बि लखे गाॾियूं थी वञनि, अलाए उहे हक ते अलाए असां हक ते। शक कयो त ईमान हलियो वेंदो, यकीन कयो त असां क़ुरान ऐं सुन्नत वारे मोहम्मद मुस्तफ़ा साहब वारे रस्ते ते आहियूं, इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। साहबा खे शक हुयो छा, अलाए असां हक ते अलाए न हक। मोहम्मद मुस्तफ़ा जे कढ हुया, तौहीद वारे रस्ते ते हुया, हुननि खे यकीन हुयो भली असां मरी वञूं का शइ न मिले, असां हक ते इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। नमाज पढ़ो, 5 वक्त नमाज पढ़ो, नमाज फर्ज़। हज़रत उमर फारूक वटि हिकिड़ी माई आई, तेल जी ख़ाली शीशी हुई। हज़रत उमर खे चईं इहा तेल जी शीशी ज़मीन ते पई, हवा जो लॻी त शीशी ऊंधी थी वई, तेल हारजी पियो आहे। मां ग़रीब, मां मिसकीन औरत, महिरबानी कर मूंखे ज़मीन खां तेल वठी ॾे। सभु चओ सुभान अल्लाह। इहे बि हाकिम आहे, ये भी हक। हज़रत उमर फारूक जन खिलाफत जे मनसब ते वेठो, रब खां दुआ घुरई, या अल्लाह हाली इज़राइल खे न मोकिलजा, हाली मां न मरंदुसि, जेसि ताईं न मुल्क में अमुन अमान न थींदो तेसि ताईं मां न मरंदुसि। सभु चओ सुभान अल्लाह। रब खां दुआ घुरई, या अल्लाह इज़राइल खे न मोकिलजा, हाली मां मरण जे लाइ तयारु न आहियां, अमुन थींदो त पोइ भली मूंखे घुरा। रात जे वक़्त में मदीने में पहरो पियो ॾे, पहरो ॾींदे ॾींदे ॾिठई त हिकिड़ी ॾाची आहे मदीने में दाख़िल थी रही आहे, यमन जे रस्ते। हज़रत उमर सम्झो त शायदि को दुश्मन जो जासूस आहे, वञी ॾाची जे महार खे पकड़ियई। हक़ीक़त में हुन ॾाची ते मर्द न हुयो बल्कि औरत हुई। उन माई जे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरिया, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शायद उमर फौत थी वियो आहे या उमर शहीद थी वियो आहे, जो तोखे एॾी ज़रूरत थी आहे जो मदीने में तो मुंहिंजे ॾाची जे महार खे पकड़ियो आहे। जेकर उमर ज़िंदा आहे त पोइ उमर तूं आहे। सभु चओ सुभान अल्लाह। हज़रत उमर जे अखियुनि में पाणी अची चयो, मां उमर ज़िंदा आहे, उमर मां। उन माई चयो, मूंखे यही महीनो थियो आहे, मां यमन जे सना शहर खां निकिती आहियां, कंहिंखे ज़रूरत न थी आहे जो केरु मूंखे निहारे। मां इन जे करे परेशान थी वियसि त मदीने में मुंहिंजे ॾाची जे महार खे कंहिं पकड़ियो आहे। हज़रत उमर उन वक़्त में मस्जिद नबी में आयो, बरकातू नफिल नमाज पढ़ी रब खां दुआ घुरई, या अल्लाह हाणे जंहिं वक़्त में इज़राइल खे मोकिली मां तोॾे अचण जे लाइ तयारु आहियां, छो त मुल्क में अमुन अमान थी वियो आहे। ये बि वक़्त जा बादशाह। अॼु असां वारा हाकिम चवनि था त जेसि ताईं ही जहिड़ा आहिनि तेसि ताईं त हिननि खे न छॾिबो। अलाह ज़रदारी खे हयाती हुजे। मास त खाई आहे पर हॾा बचा आहिनि, चवंदा हॾा बि हिननि जा चूसींदासीं पोइ छॾ। सभु सरदार, ही ज़रदारी, ही फौज सभु मिलियल। चवंदा खाओ पियो, असांखे बि खारायो। हिकिड़े हमराह खे नांग खाधो, पोइ अचे हुनखे खारायूं गेह मखण, पोइ नांगनि जा पियो ॿिर ॻोल्हे। पोइ नांगनि खे पियो चए, किथे आयो, भला रहो, अचो कुझु मूंखे खाओ, कुझु मूंखे खारायो। असांजी फ़ौज, असांजा जनरल इन्हनि सरदारनि खे चवनि था कुझु असांखे खारायो, कुझु तव्हां खाओ। बाक़ी आवाम सां छा वञे। हाणे त सौ सिधो चवनि था त आवाम असांखे वोट ॾिनो ई कोन्हे, असां पंहिंजे ॾंडे सां आया, असां पैसा ॾिना। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिं 50-50 करोड़ ॾेई करे सीट वरिती आहे, तव्हांजा कम कंदा? SP जेको आयो आहे ज़िले लाड़काणे में, उन 45 करोड़ ॾिना 7 महीननि जे लाइ।
त 45 करोड़ इहे कढंदो कि न तव्हांखे अमुन ॾींदो? 45 करोड़ निकिरंदा 7 महीने में तॾहिं जॾहिं पाण में विढ़ो कुझु चोरनि खां वठंदा, कुझु धाड़ेलनि खां वठंदा, कुझु पाथारीदारनि खां वठंदा, कुझु मनशियात वारनि खां वठंदा त शराब बि विकिणो, कुझु चकुलाइनि खां वठंदा त तव्हां चकुला बि हलायो, असांखे पैसा ॾियो। ही 45 करोड़ 7 महीने में ईअं कढंदा। आवाम खे बि सम्झाए ई कान, चए थो बसि मूंखे नलको मिले, नाली मिले, बसि पुट खे का पटे वाली सटे वाली मिले, 3 लखे जी नौकरी, बाक़ी सॼे कंबर जे भली दांगी मले छॾे, असांखे परवाह, माण्हुनि खे फ़िक्र ई हो। दुआ कयो अलाह ताला पंहिंजो रहम फरमाए, अज़म कयो त असां उलमा जो साथ ॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो, मौलाना फज़लुर रहमान अकेलो मैदान में बीठो आहे, ट्रंप सां बि मुंहुं ॾेई करे हुनखे दॿ थो पटे त ख़बरदार, बैन अक़वामी इस्टेब्लिशमेंट, तव्हांजी फ़ौज, जनरल, कर्नल, सरदार सभु हुनजे दर ते बीठा आहिनि। आख़िर सबबु छा आहे? हू दिलेर आहे, हू सच ते आहे, हू हक़ ते आहे। जेको हक़ ऐं सच ते हूंदो आहे नी उहो दिलेर हूंदो आहे, जंहिंजी दामन साफ़ हूंदी आहे नी उहो दिलेर हूंदो आहे। जेको चोर हूंदो आहे उहो कुते जी भौंक खां बि डिॼंदो आहे। ही तव्हां ई असांजा नवाब, सरदार, ही ऑफिसर, इहे सभु चोर, तंहिंजे करे डिॼनि। ही ज़रदारी खां था डिॼनि, फरियाल खां था डिॼनि, उहे वरी वॾा चोर आहिनि, उहे वरी मथनि खां था डिॼनि, जनरलनि कर्नलनि खां, उहे वरी अञा वॾा चोर आहिनि, उहे वरी अमेरिका खां था डिॼनि। असांजा आलिम अलहमदुलिल्लाह हिन जी दामन साफ़। तव्हां अज़म कयो त इंशाअल्लाह हिन जो साथ ॾींदासीं, अॻिते इंशाअल्लाह रब सगाई कंदो। असां क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो मुंहुं खणी सघंदासीं, ॻाल्हाए सघंदासीं त या अल्लाह इस्लाम जे लाइ हिननि आलिमनि कोशिशि कई, असां वटि ॿी ताक़त कान हुई, वोट वारी ताक़त हुई। असां किताब ते ठपो हणी करे इस्लाम जे लाइ उलमा जो साथ ॾिनोसीं। ॻाल्हाइण जहिड़ा थींदव, जेकॾहिं वोट न ॾिनो क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए न सघंदा, पोइ तव्हांजी मर्ज़ी। अलाह सां हिकु दुआऊं बि घुरो त अलाह ताला असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए, कि नेक साले हुक्मरान असांखे नसीब करे, जेके मुल्क में अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु कनि। अलाह सां हिकु दुआ, अलाह सां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, इन मस्जिद मदरसे खे तामीर में, तालीम में तरक़ी फरमाए। जन ताउन कयो अलाह उन्हनि जे ताउन खे क़बूल फरमाए। जेके असांजा अज़ीज़ क़रीब वॾड़ा नंढड़ा मर्द औरतूं फ़ौत थी विया, अलाह उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमाए।